नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अजी शख्सियत में असांजा मेहमान आहिनि पीर सैयद आसिफ अली शाह जिलानी। नाज़रीन तव्हांखे मां अपडेट कंदो हलां त सिंध जी अज़ीम दरगाह आहे सैयद पीर अब्दुल कादिर शाह जिलानी इंस्टीट्यूट। अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त खैरपुर डिस्ट्रिक्ट में ख़ासि करे जेको आहे त गंबट में तमामु जेको आहे त मशहूरु नाले सां आहे। हमेशह खैरपुर ज़िले जे अंदरि जेको आहे त अनमोल शख्सियतूं हिन वक़्तु मौजूदु आहिनि। पीर ऑफ रानीपुर सैयद आसिफ अली शाह जिलानी प्रोग्राम जी शख्सियत में असो मेहमान आहे। जिलानी हाउस से असां मौजूदु आहियूं। कोशिशि कंदासीं पीर सैयद आसिफ अली शाह जिलानी जूं ॻाल्हियूं जेके नाज़रीन कोशिशि कंदासीं अव्हां जारो ज़रूरु शेयर कंदासीं। अव्हां जो मेज़बान आहे डॉक्टर हफ़ीज़ गुरवी। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम अजी शख्सियत में साईं मां अव्हांखे भली कार चवां थो। अचो पिया ख़ासि करे अव्हांजे रूहानी शख्सियतुनि ते। अव्हां हिकु रूहानी शख्सियत बि आहियो ऐं अव्हांजो जेको ख़ानदान आहे दम दस्तगीर सां जे नाले सां मनसूब थिए थो। अॼु अव्हांजे असां रानीपुर शहर में मौजूदु आहियूं। कोशिशि कंदासीं त अव्हांजो जेको ख़ानदान आहे पुश्त बाय पुश्त उहो असां सां ज़रूरु अव्हां शेयर इंशाअल्लाह जी। अल्हम्दुलिल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व असहाबिका या हबीबल्लाह। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम। अम्मा बाद फऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहन नास इन्नी तारकुम फ़ीकुम मुस्तक़लैन लन तदिल्लु किताबल्लाह व इत्रती अहल बैती। ओ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह जीअं त अॼु डॉक्टर साहब हे दोस्तनि टीम महिरबानी कई दरगाह आलिया रानीपुर शरीफ़ अॼु महिरबानी कई अथनि दोस्तनि समेत तव्हां आया हो। तव्हांखे भली कार चऊं था। अल्हम्दुलिल्लाह दरगाह आलिया रानीपुर शरीफ़ जा गादी नशीन हज़रत क़िबला सैयद अहमद शाह बगदादी जेके हज़रत क़िबला से अहमद दरवेश जे नाले सां दुनिया सुञाणींदी आहे। पाण 1108 हिजरी में बगदाद शरीफ़ का हिजरत करे रानीपुर शरीफ़ में हिते अची हिते दरगाह शरीफ़ हिते ठाहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह साईं जन जा भाउ मोहम्मद शाह बगदादी मोहम्मद शाह दरवेश रहमतुल्लाह ताला अलैह साईं जन गंबट शरीफ़ में अची रहा। अल्हम्दुलिल्लाह साईं अहमद शाह बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह जे मथां पीर बिरादरी हुज़ूर गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी आल साईं अहमद शाह दरवेश के पंहिंजो सज्जादा नशीन गादी नशीन मुक़ररु कयो, जिन जी निस्बत सां जीअं पूरे परे सगीर में इहो मशहूरु आहे त हिकिड़ी त दरगाह बगदाद शरीफ़ पीराने पीर महबूब सुबानी शाह बाला मकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दरगाह बगदाद शरीफ़ में आहे। ॿी हिन परे सगीर में दरगाह आलिया रानीपुर शरीफ़ जी निस्बत सां दस्तगीर बादशाह पीर जी गादी सॾी वेंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह हुज़ूर गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी 12वीं पुश्त में सखी अब्दुल अज़ीज़ शाह रहमतुल्लाह ताला अलैह जेके हुज़ूर गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जा वॾा फर्ज़ंद आहे उन्हनि जी औलाद मां 12वीं पुश्त में हज़रत अहमद शाह दरवेश रहमतुल्लाह ताला अलैह रानीपुर शरीफ़ में आया। साईं जन जा फर्ज़ंद वरी अबू मोहम्मद साले शाह रहमतुल्लाह ताला अलैह, वरी साईं जन जा फर्ज़ंद साईं शाह मुहियुद्दीन शाह बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह, वरी साईं जन जा फर्ज़ंद सखी अबू मोहम्मद साले शाह बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह, वरी उन्हनि जा फर्ज़ंद हज़रत अहमद शाह रहमतुल्लाह ताला अलैह जेके गादी अहमद शाह सॾियो वेंदो आहे। वरी साईं जन जा 2 फर्ज़ंद हुया साईं अहमद शाह ऐं मोहम्मद शाह। पोइ साईं मोहम्मद शाह नंढा, साईं अहमद शाह गादी अहमद शाह वॾा हुया जेके गादी नशीन हा। वरी साईं अहमद शाह गादी जा 2 फर्ज़ंद हुया, हिकिड़ो साईं मीरा मुहियुद्दीन शाह बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह जेके गादी नशीन आहे दरगाह रानीपुर शरीफ़ जा। ॿिया पीर सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह। असां अल्हम्दुलिल्लाह पीर सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी जा पोटा आहियूं। मुंहिंजे बाबा साईं जो नालो सैयद गुलाम अहमद शाह उर्फ़ साईं पंजल साईं सदीदा।
सो अल्लाह जे फज़ल सां हिते हिंदुस्तान जी सरज़मीन ते सिंध में जॾहिं कुफुर तमामु घणो हुयो, पोइ बादशाहनि खे उतां रूहानी हुकुम थियो तव्हां सिंध में वञी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन जी ख़िदमत कयो। पोइ पाण हिते आया, ग़ुलाम शाह कल्होड़े जे टाइम हुयो, पोइ पाण अची हिते दीन जी तबलीग कयनि, काफ़ी हज़ारनि जे तादाद में गैर मुसलमान कयनि, उन्हनि खे अल्लाह जे रसूल जे रस्ते ते आननि। पोइ इहो सिलसिलो हलंदो रहियो। पर जीअं पाकिस्तान ठहियो उन वक़्त में बि असांजा सखी अबू मोहम्मद सादिक शाह बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह, गाज़ी अहमद शाह बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह पाण पाकिस्तान ठाहिण में बाक़ाइदे वॾो किरदारु अदा कयनि। वरी उनखां पोइ जीअं सियासी हिकिड़ो पाकिस्तान जे हवाले सां हिकिड़ो प्लेटफॉर्म थियो भुट्टे साहब जो पीपल्स पार्टी जो, उन में साईं मुर्शिद करीम से अब्दुल कादिर शाह जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह पाण पीपल्स पार्टी जे बुनियाद रखण में वॾो साईं जन जो किरदारु हुयो। अॼु ॾींहं ताईं हुकूमत जे हिसाब सां, पार्टी जे हिसाब सां असांजा दादा साईं या साईं जन जा फर्ज़ंद साईं फज़ल अली शाह, साईं जन जो वॾो फर्ज़ंद साईं अली तकी शाह रहमतुल्लाह ताला अलैह, साईं जो वॾो किरदारु हो पीपल्स पार्टी में। वरी हाणे चाचा फज़ल साईं, साईं अहमद रज़ा शाह, उहो पार्टी जी निस्बत सां अलहमदुलिल्लाह उहे ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत कनि था ऐं हिन महिल बि अल्लाह जे फज़ल सां ख़िदमत हले थी। पर हिकिड़ो रूहानी फैज़ जेको बादशाहनि जो हलियो पिए अॼु ॾींहं ते बगदाद शरीफ़ जी निस्बत सां दरगाह आलिया राणीपुर शरीफ़ मां जेको हले थो, ऐं पूरे बरे सगीर जा मुसलमान चाहे कहिड़े बि फ़िरके सां तालुक़ रखनि हिते दरबार ते अलहमदुलिल्लाह ईंदा आहिनि ऐं पंहिंजे दिलि जी मुराद अल्लाह वारनि जे सदके अल्लाह ताला उन्हनि जी पूरी करे थो। अलहमदुलिल्लाह असां वटि वॾनि खां वठी हिकिड़ो मदरसो दीनी दर्सगाह रूहानी सां गॾोगॾु ज़ाहिरी बि दर्स निज़ामी हिफ़्ज़ जो शोबो, उनखां अलावा ॿियो तालीम बि अल्लाह जे फज़ल सां दरगाह शरीफ़ ते इहो सिलसिलो बि हलंदो अचे थो। हाणे कुझु टाइम खां अल्लाह जे फज़ल सां 11 रबिउल सानी 12 जी राति हिकिड़ो वॾो इज्तिमा थींदो आहे, लखनि जी तादाद में पूरे पाकिस्तान खां ॿाहिरि मुल्कनि खां बि उलमा इकराम बि ईंदा आहिनि, सजादा नशीन बि ईंदा आहिनि, मुरीदीन बि ईंदा आहिनि, जेको वॾो इज्तिमा थींदो आहे जंहिंखे आलमी यारी शरीफ़ वॾी यारी शरीफ़ चइबो आहे। अल्लाह जे फज़ल सां इहो काफ़ी टाइम खां वठी असांजा बुज़ुर्ग जॾहिं आया बगदाद शरीफ़ खां, इहो 11 रबिउल सानी 12 जी राति इहा मल्हाईंदा रहंदा हुआ। 11 तारीख़ 10 जो ॾींहुं 11 जी राति दरगाह गंबर शरीफ़ में साईं गुलाम मुर्तज़ा शाह बादशाह साईं मोहम्मद शाह बादशाह जी औलाद मां उते 11 शरीफ़ थींदी आहे। 11 जी राति हिते दरगाह आलिया राणीपुर शरीफ़ में 12 जी राति मशहूरु आहे, 12 दरगाह राणीपुर शरीफ़ जी। अलहमदुलिल्लाह साईं बादशाह असांजा दादा या असांजा परदादा रूहानी फैज़ सां गॾोगॾु मुसलमाननि जी ख़ल्क़े ख़िदमत कंदा हुआ। जेके इंसान जेके बि असांजे इलाइक़े में मुसलमान दोस्त जेके बि इंसान उन्हनि जी कोशिशि कंदा हुआ सियासी लिहाज़ सां उन्हनि जी नौकिरी, उन्हनि जा मसइला मसाइल हल कंदा। ऐं असांजी दरगाह अलहमदुलिल्लाह हुज़ूर गौस आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जी निस्बत सां पीराने पीर जी दरगाह सॾबी आहे ऐं अॼु बि इहो फैज़ जारी आहे। छो जो अल्लाह ताला क़ुर पाक में फरमायो फ़ज़कुरूनी अज़कुरकुम वशकुरू ली वला तकफ़ुरून, तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो मां अल्लाह ताला तव्हांजे ज़िक्र खे बुलंद कंदुमि। सो अल्लाह जे फज़ल सां राणीपुर शरीफ़ में अल्लाह जे रसूल जो ज़िक्र दुरूद शरीफ़ जी कसरत हूंदी आहे। उनजे सदके अल्लाह वारनि जो फैज़ अल्लाह ताला दुनिया में फैलाईंदो रहे थो ऐं इंशाअल्लाह वधंदो रहंदो। तव्हां जेको वधीक पुछणु चाहियो। अचो पियासीं जेके अवाजा जेके वॾा बुज़ुर्ग आया उन्हनि जूं जेके फैज़ जे तरफ़ां जेके इहे शयूं हिन वक़्तु मौजूदु नज़र अचनि उहे जी जी साईं जी निस्बत में जेकी शयूं गुज़रियूं करामत जे हवाले सां मां अचां पियो, अलहमदुलिल्लाह उहे बि शयूं असांखे साम्हूं अची वियूं आहिनि, उहे ज़रूरु मूंसां शेयर कयूं। बिल्कुलु हिकिड़ी त तमामु मशहूरु साईं बादशाह जी करामत आहे। ग़ुलाम शाह कल्होड़े जे वक़्त में जॾहिं हज़रत अहमद शाह बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह आया त उन वक़्तु ग़ुलाम शाह कल्होड़े जो कंहिं बुज़ुर्गनि सां तालुक़ु हुयो, बुज़ुर्ग हुआ उहे बि अल्लाह वारा हुया। उन्हनि जो ग़ुलाम शाह कल्होड़े खे चवणु त हीअ जेके बुज़ुर्ग बगदाद शरीफ़ खां आया आहिनि या त माज़अल्लाह जादूगर आहिनि या त कोई अहिड़ो इल्मु आहे इन्हनि वटि
जो माण्हुनि खे पंहिंजे वस में कनि था पिया ऐं काफ़ी उन्हनि जा मुरीद थियनि था। जेको बि दिलि जी तमन्ना खणी अचे थो उहे पूरी थिए थी, वरी उहे मुरीद थियनि था। पोइ उन ग़ुलाम शाह खे चयो त असांजो हिकिड़ो मुतालबो आहे, इन्हनि बुज़ुर्गनि खे या त असां सां मुनाज़रो करायो, असां सां वेही मुक़ाबिलो कनि, या त ही असांजी सिंध छॾे वञनि। पोइ असांजे बुज़ुर्गनि खे हज़रत अहमद शाह से मोहम्मद शाह रहमतुल्लाह ताला अलैहिमा खे ॿिन्ही भाइरनि खे ग़ुलाम शाह वक़्त जो बादशाह हुयो, उन तलब कयो, घुरायो कचहरीअ में। उहो बुज़ुर्ग बि हुयो, वज़ीर हुया, बशीर हुया, वक़्त जो बादशाह हो, वॾा वॾा अमीर उते वेठा हुआ। पोइ उन चयो त मां नथो चवां, मुंहिंजो पीर साहिबु चवे थो या मूंसां मुनाज़रो कयो या सिंध छॾे वञो। पोइ असांजे बादशाहनि वॾनि चयो त असां मुनाज़रे जे करे न आया आहियूं, असां अलाह अलाह जे रसूल जे दीन जी ख़ातिर आया आहियूं। पर उन घणो इसरार कयो त असांखे करामत ॾेखारियो, दुनिया खे करामत ॾेखारियो था। पोइ बादशाहनि फरमायो ज़ाहिरी असां वटि त करामत न आहे, मतां हिन ख़लीफ़े वटि असांजे वटि का करामत हुजे। पोइ बादशाहनि उन्हनि खे हुकुम ॾिनो, उते का नहर वहे पई। साईं जन चयो त इन नहर में निमाज़ पढ़ी ॾेखार। पोइ हू जॾहिं ख़लीफ़ो लथो, नहर में पाणी रस्तो ॾिनो, उते तगड़ी विछाए ॿ नफ़िल पढ़ी। पोइ ग़ुलाम शाह कल्होड़ो रहमतुल्लाह ताला ॾे ऐं उहो बुज़ुर्ग जेको अलाह जो वली हुयो, उहे साईं जा दस्तबैत थिया। उन्हनि चयो जंहिंजे ख़लीफ़े खे इहा करामत आहे, साईं वारनि खे अलाह ताला वॾो फैज़ ॾिनो आहे ऐं वॾा साहिब करामत आहिनि। पोइ उनखां पोइ ग़ुलाम शाह कल्होड़े खां उतां साईं बादशाह हिजरत कई। ग़ुलाम शाह कल्होड़े घणो इसरार कयो त साईं असां वटि रहो। साईं फरमायो न, हाणे तव्हां असांखे ज़ाहिर कयो, असां हिते न रहंदासीं, असांजी मंज़िल अञा अॻिते आहे। हीअ राणी जी रियासत हूंदी हुई, राणी बादशाहज़ादी हुई। पोइ बादशाह हिते आया। ख्वाब में राणी खे हुकुम थियो, ए राणी, जेकॾहिं तूं जन्नत खपई त अलाह वारा अचनि था, महबूब जी आल अचे थी, उन्हनि जे हथ ते मुस्लमान थी। इहा बि मशहूरु ॻाल्हि आहे। हिकु दफ़ो, ॿ दफ़ा, 3 दफ़ा हिनखे राति जो ख्वाब में हुकुम थियो। आख़िर उन जांच कराई त वाक़ई बसि सैयद बादशाह आया। पोइ राणी उन्हनि सां मुलाक़ात साईं वारनि सां कई, दस्तबैत थी, मुस्लमान थी। पोइ उन नालो रखियो हे राणी पुर रियासत आहे। अॻे राणीअ जी रियासत हुई, बाद में हीअ राणी पुर रियासत थी। मां बि सैयदनि जी आहियां, हीअ रियासत बि सैयदनि जी आहे, राणी पुर रियासत थी वई। अलहमदुलिल्लाह हिते बादशाह काफ़ी अहिड़ा वॾा वॾा रहज़न धाड़ियल हुआ, उन्हनि खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत शरीयत ते आंदो, उन्हनि खे मुस्लमान कयो वियो, उन्हनि खे दीनदार बणायो वियो। अहिड़ियूं काफ़ी करामतूं आहिनि जेके हिसाब खां ॿाहिरि। हिकिड़ी ॿी असांजा मुर्शिद करीम साईं अब्दुल कादिर शाह जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह पाण फरमाईंदा हुआ, जेके मां पाण अखियुनि सां कननि सां ॿुधियो। साईं जन फरमाइनि पिया त असां कंहिं वक़्त में उन्हड़नि जी केटी खां हेठि कचे में हुयासीं। रस्तो हूंदो इहो गुंबड़ शरीफ़ वारो, इहो कचो रस्तो हूंदो। पोइ उतां सफ़र करे वापसि थियासीं, जुमे जो ॾींहुं हो। पोइ साईं पाण फरमायोसीं अहमद शाह, गाज़ी अहमद शाह, साईं अब्दुल कादिर शाह, साईं मीरा सिंह जो वालिद वाजिद रहमतुल्लाह ताला अलैह। पोइ साईं जन फरमायो त अॼु साईं ग़ुलाम मुर्तज़ा शाह न छॾींदो ऐं चवंदो जुमो निमाज़ पढ़ाए। ऐं साईं फरमाइनि त असां 4 कलाक सफ़र पोइते हुयासीं। साईं जन उते ई ॻाल्हि कई। असां सफ़र कंदे कंदे जीअं वेझा पहुतासीं त साईं ग़ुलाम मुर्तज़ा शाह रहमतुल्लाह ताला अलैह रस्ते ते बीठा। इहा रूहानी ख़बर साईं अहमद शाह खे बि, साईं ग़ुलाम मुर्तज़ा शाह बादशाह खे बि। पोइ साईं ग़ुलाम मुर्तज़ा शाह बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह अची जीप जे साम्हूं बीठा। साईं वॾा फरमाइनि पिया, साईं अब्दुल कादिर शाह असां गाॾी हलायूं पिया। साईं गाज़ी अहमद शाह अॻियां वेठा हुआ। पोइ लांग बूट पाईंदा हुआ, कंहिं सफ़र में, जंग में, शिकार जे हिसाब सां लांग बूट थींदो। पोइ साईं खे लांग बूट पातल हुयो। साईं ग़ुलाम मुर्तज़ा शाह बादशाह इसरार कयोसीं अॼु जुमे जी निमाज़ अवां पढ़ायूं। साईं फरमायो अॼु असांखे छॾियो, असां सफ़र खां अचूं था ॿिए कंहिं जुमे ते। पर साईं ग़ुलाम मुर्तज़ा शाह चयो त अॼु अव्हांखे जुमो निमाज़ पढ़ाइणी आहे। साईं लथा। साईं जीअं बूट पातल हो ईअं ई महिराब में हलिया मस्जिद में। साईं वॾा फरमाइनि पिया असां अखियुनि सां ॾिठोसीं, मुरीद बि हुया, हुते जमायत बि हुई, जुमो निमाज़ हुई। साईं ग़ुलाम मुर्तज़ा शाह रहमतुल्लाह ताला अलैह जुमे जो ख़ुतबो पढ़ियो। साईं अहमद शाह निमाज़ पढ़ाई। उन ई बूट साईं निमाज़ पढ़ाई। 4 सजदा कया। 2 फ़र्ज़ में 4 सजदा थींदा आहिनि। 2 सजदा, हिकिड़ो सजदो कयनि क़िबले जे तरफ़, हिकिड़ो उत्तर, हिकिड़ो ॾखिण, हिकिड़ो ओभर, हिकिड़ो ॾखिण।
चार अलॻि अलॻि जॻहियुनि ते सजदा कयनि, मतिलबु रुख मटाइनि, साईं सलाम वरियो, उथिया। जॾहिं पाण हलिया त साईं गुलाम मुर्तज़ा शाह बादशाह जी कैफ़ियत तब्दील थी, वजद में अची विया, रोअण लॻा। पोइ साईं जॾहिं सफ़र कयनि त साईं वॾा चवंदा हुआ त मूंखे चयो हाणे साईं मुर्तज़ा शाह बादशाह सां मुरीद न ठहंदा, उहो बूट जे सबब जे करे ऐं चार सजदा अलॻि क़िबले जे तरफ़ जे करे। पोइ साईं निकिता त वाटिया हूंदा हुआ, उहे फ़क़ीर उते मौजूदु हुआ। अब्दुल वहीद वाटियो उन जो ॾाॾो हो, असां सां ॻाल्हि कंदो हो, चवंदो असां इन महफ़िल में मौजूदु हुयासीं, असां ॾिठोसीं साईं गुलाम मुर्तज़ा शाह बादशाह बार बार रोअनि पिया, कैफ़ियत कुझु अजीब थी वई। पोइ असां साईं खां पुछियोसीं कि भला छा थियो, छा अॼु निमाज़ नथी छा जुमो, तव्हां एॾी रो था ऐं एतिरो दुख था कयो? त साईं गुलाम मुर्तज़ा शाह बादशाह हिकु दफ़ो ॿ दफ़ा टे दफ़ा मुरीदनि पुछियो, जलाल में अची विया, रोई चवण लॻा तव्हांखे ख़बर नाहे जॾहिं मां निमाज़ पढ़ाईंदो आहियां या पढ़ंदो आहियां, अल्लाह ताला पर्दा हटाईंदो आहे, मूंखे काबे जो दीदार कराईंदो आहे, तेसीं ताईं मां सजदे मां सिर न खणंदो आहियां जेसीं ताईं काबे जो मां दीदार न कयां। अॼु मां काबे जो दीदार न, अहमद शाह काबे जे अंदर बि निमाज़ पढ़ाई आहे, काबतुल्ला शरीफ़ जे अंदर बि निमाज़ पढ़ाई आहे, जंहिंजे करे तव्हां परेशान आहियो त हिकु सजदो हेॾे कयो साईं, हिकु सजदो हेॾे कयो, हिकु हेॾे कयो, हिकु हेॾे कयो, चार क़िबलनि ते साईं सजदो कयो। अव्हांजे दिलि में ख़्यालु आहे त निमाज़ थी या न थी, पर अहमद शाह काबे जे अंदर बि निमाज़ पढ़ाई आहे। पोइ पाण फरमाईंदा हुआ मुर्तज़ा शाह वसाई मस्जिद, अहमद शाह वसायो जंग, पर जेकॾहिं अहमद शाह वसाया मस्जिद त हिंद सिंध में कोई काफ़र न रहे। त इहो मक़ाम हुयो, ज़ालिक फ़ज़्लुल्लाहि युतीहि मन यशा, अल्लाह ताला जी जंहिंजे मथां ख़ासि महिरबानी हुजे उनखे इहो ख़ासि मक़ाम मिलंदो आहे। नाज़रीन, वठंदासीं हिकिड़ी नंढी शॉर्ट ब्रेक।